अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नद-दीन इंदल्लाहिल इस्लाम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। मारू मिट मनी रजा सबैनो सरदार हशर वेल हिसाब में जडे मोहब्बती का महदार उतलो यनवारा लख हजार पर मारो मझल हिकड़ो जब तक सब जवान पर मर्द मझल हिकड़ो हशर वेल हिसाब में उन्हल ईंदो पहलवान। ओए छुटंदो सारो जहान आरिय दे एहसान से। हमदई सलात का बाद काबिल सद तकरीम जी वकार मशाइख इज़ाम व उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों, अल्हम्दुलिल्लाह असांजे मुल्क अज़ीज़ दी मरकज़ी जमायत अहले सुन्नत जे निगरानी में दारुल उलूम गौसिया नईमिया जे इराक़ीन जे ज़ेरे एहतमाम मुफ्ती आज़म सिंध जाने अहले सुन्नत सैयदी व मुर्शिदी व उस्तादी पीरे तरीक़त रहबर शरीयत क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद जान नाइबी कादरी नक्शबंदी दामत बरकत मुल आलिया के क़यादत में
ये अजीम शान पैगाम इस्लाम कॉन्फ्रेंस मुनाकिद कई वही आहे। असां समझो त शहर खां इलाही परे प्रोग्राम आहे, अल्लाह कामयाब कंदो, पर अवां जो जोश, अवां जी मोहब्बत वो रंग लाथो आहे जो शहर वाली कमी महसूस कान पई थी। वॾे अंग में अवां में अहले सुन्नत पैगाम इस्लाम कॉन्फ्रेंस में शिरकत कई आहे। अल्लाह पाक, अल्लाह जो हबीब अवां सभिनी जा बेड़ा पार फरमाई। दोस्तों, काफी अंग में मशाइख भी आयल, आलिम सगोरा, खतीब, टाइम के मद्दे नजर रखबो, मुनाजीद के भी अल्लाह पाक पंहिंजे करम नवाज़ी सां पंहिंजे हबीब जे सदके हिन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में शरीक फरमायो आहे। ऐं अल्लाह जे रसूल जो सदबार शुक्र अदा कया। दोस्तों, बिनी जहानन के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो, मुसलमानो, जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गंजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ने मोकिलियो, जेका सलात असांजी हिन अज़ीम कॉन्फ्रेंस जो सींगार बंदी कजे। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी जात बरकत इरशाद फरमायो, इन्ना दीन इंदल्लाहिल इस्लाम। असांखे जेको रब दीन अता फरमायो आहे, दीन त ॿिया बि खोड़ सारा, पर अल्लाह पाक फरमायो उहो दीन जेको मूं वटि इस्लाम थो सची। इस्लाम ही दीन इस्लाम अञा मदीने जा साईं हिन दुनिया में बज़ाहिर जल्व अफरोज कोन थिया त हिन दीन वास्ते मदीने जे साईं जे ॾाॾे साईं अजीबो गरीब हिन इस्लाम जे लाइ हिकिड़ो ख्वाब ॾिठो। रात जो मक्के पाक में आराम हुआ, फरमाइनि था मां ख्वाब ॾिठो त मुंहिंजे घर में हिकिड़ो वण मोरी आयो आहे। ॿिया वण आस्ता आस्ता वधंदा, पर जेको मूं वण ॾिठो सो वण ॾिसंदे ॾिसंदे वञी आसमान सां लॻो। उनमें ॾिसां तो 4 वॾियूं शाखूं आहिनि, 4 वॾा ॾार आहिनि। पोइ उन वण में ॾिसां तो त ॿियूं नंढियूं नंढियूं टारियूं आहिनि, उनमें गुल आहिनि, उनमें पन आहिनि। ॾिसां तो त उन वण खे कई माण्हू भाकुर पिया पाइनि, प्यार पिया कनि, चुमियूं पिया ॾियनि, पर हिकिड़ी नंढड़ी जमात आहे उहा दीन उन वण जे वेझो आई आहे। उन्हनि जे हथनि में तीर तलवारूं नेज़ा भाला आहिनि। उहे चाहिनि पिया त न वण खे ख़तमु कयो, वण खे वठे छॾियो, पर हिकिड़ो अहिड़ो अरबी जवान ज़ाहिर थियो जंहिं उन्हनि खे मारे भॼायो आहे। वरी मां उन वण जे वेझो थो वञा त वण मूंखां अॻिते अॻिते हटंदो थो वञे। सुबुह जो उथियो, पंहिंजे पुटनि सां हक़ीक़त कई त राति मां हिकिड़ो अजीब ख्वाब ॾिठो।
जेकॾहिं मके शरीफ़ में को ताबीर करण वारो हुजे तो उन खां मां पंहिंजे ख्वाब जी ताबीर करायां। पुट नाज़ कयो मां अॻ में असांखे ख्वाब ॿुधा। जंहिं वक़्त में साईं अब्दुल मुतल्लिब पंहिंजे पुटनि खे ख्वाब ॿुधायो, पुट अर्ज़ करण लॻा बाबा अवांजो ख्वाब अजीब ग़रीब आहे, हिन में वॾा राज़ नियाज़ आहिनि, लिहाज़ा मके में अहिड़ो ताबीर करण वारो कोन्हे जंहिंखां ताबीर कराइजे। हाँ, यमन में असां ॿुधो आहे त हिकिड़ी माई आहे, वॾी माहिर आहे, मुहब्बिरा आहे, जंहिं वटि बादशाह वज़ीर वॾा वॾा अमीर तरीन माण्हू ख्वाब जी ताबीरूं कराईंदा आहिनि, वॾियूं लाइनियूं लॻंदियूं आहिनि। नंबर ते माई ख्वाब ॿुधंदी आहे, पोइ जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां उठ तयार कयूं, पाण हलूं यमन ऐं यमन वारी माई खां हली अव्हांजे ख्वाब जो ताबीर पुछी अचो। उठ सबरिया साईं वारा काफ़िले की सूरत में यमन पर सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो साईं अहिड़ो पटको मुबारक बदलो, अहिड़ो हसीन जवान हो जो जंहिं शहर में वेंदो त माण्हुनि खे वापार विसरी वेंदा, ख़रीदारनि खे ख़रीदारियूं विसरी वेंदियूं हुयूं, साईं करीमनि जे ॾाॾे ॾे पिया निहारींदा। जंहिं वक़्त में काफ़िलो यमन में पहुतो आहे, यमन में हज़रत अब्दुल मुत्तलिब उठ खां हेठि लथो आहे। यमन वारा हैरान थी विया, साईं खे ॾिसण जे लाइ वेझड़ा आया, पुछा कयूं साईं अवां केरु आहियो, कहिड़े इलाइक़े जा आहियो? साईं इलाइक़ो ॿुधायो, कबीलो ॿुधायो त मां कुरैशी कबीले जो सरदार आहियां। साईं असांजे इलाइक़े में ख़ैर में अचण जो आहे। साईं करीमनि जे ॾाॾे फरमायो मां हिकिड़ो अजीब ख्वाब ॾिठो आहे, उनजे ताबीर जे लाइ मां ॿुधो आहे त अव्हांजे इलाइक़े में हिकिड़ी माई आहे, भला ख्वाबनि जा ताबीर बयान कंदी आहे। मां बि पंहिंजो ख्वाब खणी आयो आहियां ताबीर करण जे लाइ। उहा माई किथे रहंदी आहे? यमन जा माण्हू उन माईअ जे आस्थाने ॾे साईं खे वठी आया। मजमू वॾो लॻो पियो हो, ॿ लेनूं हुयूं, ॿ कटारूं हुयूं, ॿिन्ही पासे दरवाज़ा, हिकिड़े पासे औरतुनि जी लाइन हुई, ॿिए पासे मर्दनि जी लाइन हुई। साईं मर्दनि जे लाइन में बीह रहियो, लाइन फुटंदे फुटंदे जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो दरवाज़ो आयो, दरवाज़े ते माईअ जो मुंशी बीठो हो, उन नंबर वाल माण्हू पे छॾिया, पर्ची कटे पोइ हर हिक खे वारे वारे सां छॾींदो आयो। जॾहिं साईं अब्दुल मुतल्लिब जो वारो आयो, वो मुंशी साईं जो चेहरो ॾिसी दंग रहिजी वियो, हैरान थी वियो, पुछा थो करे साईं असां वटि ते खोड़ बादशाह ईंदा आहिनि, सरदार ईंदा आहिनि, वॾा वॾा माण्हू ईंदा आहिनि, पर सोना जवान तुंहिंजे कद वारो, अहिड़े सोने पटके सूरत वारो असांजे हिन माईअ जे आस्थाने ते मां पहिरियों दफ़ो अव्हांखे ॾिसी रहियो आहियां। साईं हाणे ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे चेहरे मुबारक में हया ख़ैरत जा बादल था ॾिसजनि। असांजी जेका हीअ माई आहे उन जो हिकिड़ो उसूल आहे, तव्हांखे सम्झायो, जे सम्झ में अचे त ठीकु आहे, न त ठटी फिरी। साईं फरमायो छा उसूल आहे माई जो? केवला तव्हां अंदरि वेंदो न त माई जो जेको तख़्त आहे, असांजो स्टेज आहे, एस ताईं अचण जे लाइ तव्हांखे झुकी वञणो पवंदो। जॾहिं तव्हां स्टेज ते पहुचंदो, माईअ जे तख़्त जे वेझो ईंदो त तव्हांखे माईअ सां हथ मिलाइणो पवंदो ऐं हथ ते बोसो ॾियणो पवंदो। पोइ वरी तव्हां पोइते हटी बीहंदा, तेसि ताईं तव्हांखे ॻाल्हाइण जो हुकुम न आहे, जेसि ताईं उहा माई तव्हां खां को सवाल न करे पुछे न, अव्हांखे ख़ामोश रहणो आहे। साईं अब्दुल मुतल्लिब फरमायो ऐं मुंशी साहिब
मां हिक गैरतमंद क़ौम कुरैश जो सरदार आहियां मूंखे नथो झुगाए त मां हिकिड़ी माईअ जे अॻियां झुकी झुकी वञा इहो शर्त मूंखे क़बूल न आहे मां गैर माईअ सां हथ कोन मिलाईंदुसि मां हथ जो गोसो कोन वठंदुसि बाक़ी वेंदुसि जीअं माई